साईं मुंहिंजो आइडिया आहे त असांजो ख़ादिम कोकर भलो अदाकार आहे। जेकॾहिं असां हुनखे पीढ़ीअ ते विकिणी ऐं 4 पैसा करे छो न इहे ॿाहिरि नलका हणायूं। ॿार पीउ असांखे दुआऊं कंदा, पाणी पीअंदा, घुराड़ा ॿार मायूं पाणी पी दुआऊं कंदा। इहे हिते छा थो करे? खोखर साहब तव्हां लाइ मीर सूबदार इहो रायो ॾिनो त तव्हांखे खपाए नलका हणाइजनि, ॿार पाणी पीअनि, सवाबु माण्हुनि खे मिले। तव्हां छा था हुन बाबति चओ? पर मां चवां थो त साईं जी बाख़रत आहे, उनजे करे साईं खे खपाए नंढड़नि ॿारनि खे फूकणा वठी ॾियनि, ख़ुशि थियनि। मीर साहब तव्हांजो इन बारे में मौक़िफ़ छा आहे? त साईं मां हे कहिड़ो ड्रामो आहे असांजो हीउ जेको हले थो पियो, ही सर राज राणी राज राणी, इन ड्रामे में मुंहिंजो नालो उअं ई फूकणो आहे। मूंखे त उअं ई ॿार फूकणे वांगुरु सम्झनि था, उहा परवाह न आहे। पर मां चवां थो त हिनखे असां मां इहो अर्ज़ु कयां, तव्हां फूकणा लाइ कान, फूकणा ई जॻह किथां ॾिए तव्हांखे फूक ॾिनी तव्हां। ख़ादिम खोखर तव्हां ते ॾाढा शदीद हमला थो करे पोइ साईं इहो बहितरीन हमला जेके आहिनि से मुंहिंजी वसियत खे वधाइनि था ऐं मां अॻिते वधण जी कोशिशि कयां थो। छो त जेके ॿार टांगे में ॼमंदा आहिनि या कंहिं ॿिए अहिड़ी जॻह ते ॼमंदा आहिनि, उन्हनि ॿारनि जी इहा हालत हूंदी आहे जीअं ख़ादिम जी आहे। मां हुन ते कहिड़ी महिर ॾींदुमि? खोखर साहब ही छा आहे? तव्हां ॼमण जो त टांगो ॿुधायो थो वञे। सलमान खान खे मम जे बारे में ॼाओ अच्छा, बूट मम टाइप न हूंदो आहे सफ़ा, या जिते कंहिं ढोर खे गाह ॾिजे अञा पोचे थींदो वञे। न पर जेकॾहिं ख़ादिम खोखर ई साईं टिकड़े ते सेड़ी हली विखराए छॾिजे दादू 5 मेल त सुठी ॻाल्हि आहे। खोखर साहब तव्हांखे त 1.25 किलोमीटर वारो बोर्ड बणाए छॾियो मीर साहब। साईं मीर साहिबु हाणे तव्हां ॾिसो त टिकड़ी कई आहे, हिन ते न लिखाए सघियो न, त बि चवंदो बाबा भाउ सही अथव अञा 22 ऐं त मुंहिंजो आइडिया इहो आहे त ख़ादिम खोखर खे ॻीची खां वठी मसीह जे कंहिं दर ते टंगे ऐं हिते विखराए छॾिजेसि। जेकॾहिं गुनाह कंदो त अहिड़ा थींदो। साईं हाणे माना गुनाह कंदो अहिड़ा ॾिनो, माना साईं गुनाह साईं जा माना गुनाह कंदो हीअं थी वेंदो, लिखिबो थी। अच्छा, हा थी हीअं वेंदो, थी हीअं वेंदो। वरी तव्हां दोस्तनि में चटा ॿेड़ी नाज़रीन ॾिसो था सिंध जा सिंध में आहे जो हिकिड़ा ॿार ॼमंदा आहिनि त माना 10 महीननि खां पोइ ॼमंदा आहिनि, ठीकु आहे न। साईं 5 महीना अञा अंदरि हो तॾहिं साईं ऐं वरी हिकिड़ी मां ख़ासि ॻाल्हि ॿुधायांव कि असांजो ख़ादिम खोखर साहिबु ॼायो न हो, सॾ ते ॿाहिरि आयो, सर खे वञी हाणे शइ वठी जाए भॻो आयो ॿाहिरि। हे त वॾियूं राज़ जूं ॻाल्हियूं ख़बर थी पवनि खोखर साहब। हे साईं सॾ ते कोन आयो न। अच्छा, हा, हे धड़के रहियो अची थो या मां अंदरि अचां हिन ॿुधाए हिकिड़ी ॻाल्हि वरी मां असांजो उस्ताद आहे, बुज़ुर्ग आहे, रेडी आर्टिस्ट आहिनि, असांखे ॾाढो मज़ो ईंदो आहे। मीर साहिबु करींदो आहे, जॾहिं कचहरी कंदो आहे त असांजो थियो थींदो आहे। ऐं यकीन पुछो ख़ादिम खोखर साहिब जी वाक़िफ़ मुंहिंजी जेका थी उहा आहे पथर जी दुनिया जेका ड्रामो हलियो केटीअ जो, उन खां पोइ हिन सां मुंहिंजी वाक़िफ़ थी ऐं हमेशह मुंहिंजो हिन सां प्यार वारो सलूक रहियो, मज़ा मोहबत प्यार अॼु ताईं अलहमदिल्ला उहा मोहबत क़ाइमु आहे, क़ाइमु रहंदी। इंशाअल्लाह असां दुआ कंदासीं त असांजा सिंध जा सभई सुपर स्टार ईअं हिक ॿिए सां ख़ुशि हुजनि, मोहबतूं वंडनि। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। थैंक यू सर। दुआ आहियां। थैंक यू।